वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना वनूर यमीनना वनूर क़ुद्दामना वनूर इस्लामना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व मन अज़लमु मिम्मन इफ्तरा अला अल्लाहिल कज़िब व हुवा युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल क़ौमज़ ज़ालिमीन युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल-हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलad-दीन कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम व बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अवां प्यारी जमात जे आॾो मूं गुनाहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं 3 आयतूं सगोरियूं तिलावत कयूं आहिनि, जन जे सिलसिले में अवां जे ख़िदमत गिरामी मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके अवां बुज़ुर्गनि खे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके
तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोको जलसो ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुनाक़द थी रहियो आहे। जामिया मस्जिद ताज मोरो शहर जी मरकज़ी अहले सुन्नत जमात जी मस्जिद शरीफ़ आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तव्हीं असीं गॾु मौजूद आहियूं। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वालिहि व असहाबिहि व बारक वसल्लम जो शान ॿुधण आया आहियूं। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू शल तव्हां सां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अॼोको ही तव्हांजो अचणु या असांजो अचणु कंहिं दुनियावी गर्ज़ जे लाइ नाहे। तव्हां ई असांजो अचणु सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जे लाइ आहे त अल्लाह पाक ऐं संदसि प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असीं शान क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ ॿुधूं। इन खां अलावा क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में असीं पंहिंजो मसलक जेको हक़ आहे उनखे सिखूं। अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो ई उन यादगिरी ॼाणण जे लाइ ही नाचीज़ अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शन तव्हां असांजो हिते अचणु क़बूल फरमाए। सभ खां पहिरियां मां तव्हांजी ख़िदमत गिरामी में तिलावत कयल आयतुनि सगोरनि जो तर्जुमो पेश कंदुसि। उन खां बाद में उन्हनि जो तफ़सीर इंशा अल्लाह ताला पेश करण जी कोशिश कंदुसि। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, आयत करीमा जेके मूं तव्हां जे आॾो तिलावत कयूं आहिनि उन जो अवी तर्जुमो ॿुधो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो छा इरशाद गिरामी आहे त जीअं तव्हांखे मफ़हूम सम्झ में अचे, मौज़ू सम्झ में अचे ऐं छा चवणु चाहियां थो या जीअं तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि वेहिजी वञे। हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे प्यारे हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब व हुव युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, उन शख्स खां वधीक ॿियो केरु वधीक ज़ालिम आहे, उहो माण्हू वॾे खां वॾो ज़ालिम आहे। अल्लाह ताला फरमाए थो उन माण्हूअ खां वधीक ॿियो केरु ज़ालिम थींदो, कहिड़ो? वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब, जेको रब करीम जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात जे मथां कूड़ थो मढ़े। अल्लाह ते कूड़ मढ़े। ख़ुदा ताला फरमाए थो इन खां वॾो ॿियो को ज़ालिम आहे? के वॾेरनि ते कूड़ हणनि, के आफीसरनि ते कूड़ हणनि, के मौलवियुनि ते कूड़ हणनि, के पीरनि ते कूड़ हणनि, के नबियनि ते कूड़ हणनि, पर अल्लाह ताला फरमाए थो हे लीको लंघे विया जेके अल्लाह जे मथां कूड़ हणनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तिन खां वधीक ॿियो को ज़ालिम आहे कोन को। वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब व हुव युदआ इलल इस्लाम।
आला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे इस्लाम जी दावत ॾिनी आहे त मुसलमान थी रहो, मुसलमानी खे पंहिंजो मसलक अपनाइजा, पर अल्लाह पाक जी दावत खे क़बूल कोन थो करे पियो, मुसलमान थी कोन थो रहे पियो, उल्टा अल्लाह जे मथां इल्ज़ाम थो हणे, अल्लाह जे मथां कूड़ थो हणे। अल्लाह ताला फरमाए थो वल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए अहिड़नि ज़ालिमनि खे खुदा तबारक व तआला हिदायत कंदो ई कोन। छो भला? का मामूली ॻाल्हि आहे जो ख़ुदा ते इल्ज़ाम हणे, ख़ुदा ते तोहमत हणे, ख़ुदा जे मथां इफ़्तिराउ कढे, ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे तरफ़ अहिड़ियूं ॻाल्हियूं मनसूब करे जो ख़ुदा चवे ई न पियो पंहिंजे तरफ़ां चवे। अॻिते ख़ुदा ताला फरमाए थो उन्हनि ज़ालिमनि जो ॿियो कमु बि आहे, कहिड़ो? युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए इहे ज़ालिम इरादो कनि था पिया त अल्लाह जे नूर खे फूकूं ॾेई विसाए छॾनि, अल्लाह जे नूर खे फूक सां विसाइण जो इरादो था कनि, पर अल्लाह ताला फरमाए थो वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून। भली ये बुछड़ा इरादा कल, भली ये गलत इरादा कल, तासा अल्लाह जे नूर खे विसाईंदासीं। रब ताला फरमाए थो अल्लाह जो नूर विसाए कोन सघंदा, इन्हनि जो इरादो आहे त अल्लाह जो नूर विसाइनि, पर अल्लाह ताला फरमाए थो मां रब जी मर्ज़ी आहे त पंहिंजे नूर खे तमाम बणायां, पंहिंजे नूर खे कामिल कयां, पंहिंजे नूर खे मुकमिल कयां। उन्हनि जो इरादो आहे त नूर विसायूं, अल्लाह जी मर्ज़ी आहे त नूर तमाम कयां। हाणे तव्हां खां मां पुछां थो ओ मोरे जा मुसलमानो, हिकिड़े पासे काफ़रनि जो इरादो आहे, ॿिए पासे अल्लाह जो इरादो आहे, सच ॿुधायो त कंहिंजो इरादो पूरो थींदो, काफ़र जो या अल्लाह जो? ॾाढे चओ कंहिंजो पूरो थींदो? वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए भली या काफ़रनि खे ॻाल्हि ॾुखी लॻे, ना पसंदि अचे, न वणे, भली धूड़ वञी पाइनि, रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे नूर खे क़यामत ताईं सलामत रखंदुसि। नारो स्टेज खां लॻंदो, ॿियो न हणंदो। अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून। भली काफ़िर बुरो मनाइनि, ख़राब सम्झनि, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे पंहिंजो नूर तमाम करणो आहे। अॻिते हुवल्लज़ी, उहो रब करीम अरसल रसूलहू बिलहुदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उहो रब करीम जल जलालू अमन वालू जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे रसूल करीम खे हिदायत ॾेई। मोहम्मद मुस्तफ़ा खे ख़ुदा ताला हिदायत सां मोकिलियो आहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब हिदायत खणी वञ। ओ अल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा, ओ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई। बिलहुदा व दीनिल हक़, रुगो हिदायत खणी कोन आयो आहे, हिदायत बि मोहम्मद मुस्तफ़ा खणी आयो आहे, पर हक़ जो दीन बि वठी आयो आहे। छो? लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे हिदायत सां मोकिलियो आहे ऐं दीन हक़ जो ॾेई मोकिलियो आहे। तव्हां त मुहम्मद करीम जो दीन
सभिनि दीननि जे मथां ग़ालिब अची वञे। भली अल्लाह ताला फरमाए थो मुशरिकनि खे ॾुखी ॻाल्हि लॻे, पर मुहम्मद मुस्तफ़ा हिदायत कंदो, मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात हक़ जो पैगाम पहुचाईंदो, महबूब जी ज़ात बाबरकात पंहिंजे दीन खे बुलंद फरमाईंदो। भली काफ़िरनि खे ॻाल्हि नापसंद अचे, पर हक़ जो सदाई बोल बाला रहंदो। इहो आहे इन्हनि आयतुनि जो तर्जुमो जेके मूं तव्हांजे आॾो सॻोरियूं आयतूं तिलावत कयूं। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात पहिरीं बुनियादी ॻाल्हि कई आहे त उहो माण्हू वॾो ज़ालिम आहे जेको मआज़ अल्लाह अल्लाह जे मथां तोहमतूं हणे। तव्हां पाण सोचे सघो था नंढे वॾे ते तोहमत हणण बि ख़राब आहे, पर अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, ओ रब करीम जेको हाकिमनि जो बि हाकिम आहे, उन हाकिमनि जे हाकिम रब करीम जे मथां जेको तोहमत हणे उन जहिड़ो ॿियो दुनिया में को ज़ालिम आहे कोन। अदा हिते कंहिं ख़ासि हिकिड़े फर्द जे तरफ़ इशारो कोन्हे त को ख़ासि अल्फ बा ता सा मां मुराद को ख़ासि माण्हू आहे जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे। ही कुदरत जो अहिड़ो कुलियो कानून आहे, क़ुरान पाक क़यामत ताईं जे हिदायत जे वास्ते अल्लाह ताला रवानो फरमायो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए केर बि हुजे, कहिड़े ज़माने में बि अचे, कहिड़े दौर जो बि शख़्स हुजे, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे मथां तोहमत हणे, अल्लाह जी ज़ात बाबरकात जे पैगाम खे मआज़ अल्लाह ग़लत नमूने सां पहुचाए, ख़ुदा चवे त हिदायत वारो थी, ख़ुदा चवे त सही वाट ते हल, अल्लाह ताला हुन जहिड़ा राह हिदायत वारो रस्तो खोले, ही वरी मआज़ अल्लाह ख़ुदा जे क़ुरान जे मथां तोहमतूं हणी अल्लाह जे पैगाम खे ग़लत नमूने सां माण्हू ते पहुचाए। अल्लाह ताला फरमाए थो वॾे खां वॾो ज़ालिम आहे। इन वजा मुराद तमाम बातिल फ़िरका अची विया, जेतिरा बि दुनिया जे तख़्ते ते पज़ मज़हब आहिनि, मां कहिड़नि जा तव्हांखे नाला ॿुधायां, एतिरा निभागा मज़हब ऐं फ़िरका दुनिया में पैदा थिया आहिनि जो मुंहिंजो जेकर ही सॼो टाइम नालनि ॿुधाइण में तशरीह करण में पूरो थी वेंदो, तंहिंजे करे मां इन पासे कोन थो वञा। मां पंहिंजी असली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इशारो मुबारक आहे, पाण फरमायूं त यहूदी 71 फ़िरका थिया, नसारा 72 फ़िरका थिया, पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थी थी। नसारा यहूदी एक मुसलमान आग में गुजरी आहे, यहूदी 71 फ़िरका, नसारा 72 फ़िरका, ऐं हुज़ूर फरमाए था मुंहिंजे उम्मत में 73 फ़िरका। पाण फरमाए था कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतुन वाहिदा, पाण फरमाए था सभ जो सभ हिकिड़ी जमात खां सवा ॿिया सभ जो सभ जहन्नम में वेंदा। या रसूल अल्लाह 73 मां हिकिड़ो बचे, बाक़ी 72 पढ़ण था 72 ई जहन्नमी। हिकिड़ी जमात हूंदी जेका जन्नत में वेंदी। या नबी अल्लाह कहिड़ी आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो मा व अना अलैहि अस्हाबी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो उहा जमात आहे जंहिंजे मथां मूंखे ॾिसो था त जंहिं तरीक़े ते मां मुहम्मद या मुंहिंजा सहाबी सॻोरा हली रहिया आहिनि, मुंहिंजी जमात सहाबनि वारी ऐं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं पाक तरीक़े ते हलूं था उहे जन्नत में वेंदा, ॿिया जन्नत में वेंदा कोन, सभु जहन्नम में वेंदा। मुंहिंजो ऐं मुंहिंजे पाक सहाबन किरामन जो तरीक़ो इहो ई जन्नती तरीक़ो आहे, जन्नती जमात आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन खां सवाइ ॿियनि कंहिंखे बि जन्नत में रवानो न फरमाईंदो। हाणे मुंहिंजे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान मुबारक जे रोशनी में असां गौर कंदासीं त मसइलो साफ़ लॻो पियो आहे। हाणे नबी करीम अलैहिस्सलाम जे इन फरमान में 2 लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो अन, ॿियो लफ़्ज़ आहे असहाबी। अन मां मुराद आहे नबी करीम जी ज़ात, नबी करीम जी ज़ात जे तरीक़े खे सॾिबो आहे सुन्नत। अवा नबी करीम जे तरीक़े खे छा सॾिबो आहे? ज़ोर सां जो बुलंद आवाज़ सां। महबूब पाक अलैहिस्सलाम जे पाक तरीक़े जो नालो छा आहे?
सुन्नत, सरकार जो तरीको पाक सुन्नत आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तमा अन अलैहि, उहो तरीको जंहिंजे मथां मां मुहम्मद आहियां। गाना महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अन फरमाए गोया सुन्नत जे तरफ़ हुकुम फरमायो आहे। अॻिते फरमाइनि था असहाबी, असहाबन मां मुराद आहे जमात। असहाबन मां मुराद छा आहे? ज़ोर सां चओ, असहाबन मां मुराद छा आहे? जमात। सवला लफ़्ज़ सुन्नत जमात, सवलो तरीक़ो चओ चओ न चई त ॿुधायो न सही। सुन्नत जमात जंहिंखे मुख़फ़फ़ तरीक़े तव्हां सां चवंदा आहियो सुन्नी, सुन्नी छा चवंदा आहियो? सुन्नी चवंदा आहियो। सुन्नत व जमात, अहले सुन्नत जंहिंखे चयो वेंदो आहे उन जा कई मुंहिंजा प्यारा दोस्त इस्तिलाही लफ़्ज़ अहले सुन्नत व जमात, सुन्नत ऐं जमात वारा, सुन्नत जमात वारा या सुन्नी। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हदीस मां साबित आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त अहले सुन्नत व जमात हिकिड़ी जमात आहे जेका जन्नत में वेंदी। बाक़ी जेके बि ॿिया फ़िरका आहिनि, सरकार फरमाइनि था 1000 दफ़ा पाण खे चवाइनि असां हक़ ते आहियूं। अल्लाह ताला फरमाए थो वमन अज़लम मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब, इहे सभु अल्लाह जे मथां इफ्तरा मढ़नि था, तोहमत मढ़नि था, कूड़ हणनि था, पाण खे ज़ोरीन जमात में शामिल कनि था। ख़ुदा ताला फरमाए थो मां शामिल कोन थो कयां, वॾा ज़ालिम आहिनि। हक़ीक़त में हक़ वारी जमात आहे जेका मुहम्मद मुस्तफ़ा ऐं सहाबा किराम वारी जमात। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक। हज़रत किबला मुफ्ती साहब। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, गौर जो मक़ाम आहे अल्लाह ताला जल जलालहू व मनवालहू जी ज़ात बाबरकात जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खोले ॿुधाए छॾियो आहे। अवां ज़रा इस्लाम जी पुराणी तारीख़ ते नज़र कयो, थोरो पोइ ते हलिया वञो। इस्लाम जी पोइ हिस्ट्री खे, पोइ तारीख़ खे ॾिसो। असांजो ईमान आहे, असांजो नबी हयातुन नबी। चओ चओ असांजो नबी हयातुन नबी आहे। तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। चओ असांजो नबी ज़िंदा नबी, ज़ोर सां चओ असांजो नबी। पर महबूब जे हिन ज़ाहिरी विसाल खां बाद सिद्दीक़ अकबर जो दौर आहे, इस्लाम जी तारीख़ जो सोनहरी दौर आहे। उन खां बाद में फारूक आज़म जो दौर आहे, इस्लामी तारीख़ जो सोनहरी दौर आहे। उन खां बाद में हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जो दौर आहे, इस्लाम जे तारीख़ जो सोनहरी दौर आहे। हैदर कर्रार रज़ियल्लाहु ताला अन्हु जो दौर आहे, इस्लाम जे तारीख़ जो सोनहरी दौर आहे। खुलफ़ाए राशिदीन जे दौर खां बाद में औलियाए कामिलीन जो दौर आहे, ताबईन उज़ाम जो दौर आहे, तबा ताबईन जो दौर आहे, औलिया अल्लाह जो दौर आहे। सदियुनि जूं सदियूं गुज़री वञनि थियूं पियूं, दुनिया जे तब्ते ते अहिड़ियूं शख़्सियतूं थी गुज़रियूं आहिनि जंहिंजे शख़्सियत में कंहिंखे शक शुबो न आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त बायज़ीद बुस्तामी आहे, जुनैद बगदादी आहे, हज़रत पीराने पीर अब्दुल क़ादिर जीलानी आहे। उन खां बाद में ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी आहे, हज़रत दातागंज बशर अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत ख्वाजा सुलेमान तोसरी रहमतुल्लाह अलैह, हज़रत ख्वाजा शमसुद्दीन सियालवी रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह ताला अलैह। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ सिद्ध में हलियो आहे, हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह, हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत मखदूम सरवर नूर रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत मुर्शिदना सैयदना पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह ताला अलैह। ये मौजूदा दौर जा कामिल अकमल वली
ॾींहुं ॾिसंदा ख़ुदा जो कसम सिलसिलो हिकिड़ो थो हलंदो अचे, हिकिड़े मसलक जा, हिकिड़े तरीक़े जा, हिकिड़ी जमात जा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ये सभु जो सभु अहले सुन्नत वल जमात आहे। कोई हिननि में गैर ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो। इन मज़ा तव्हांखे को बि धारियो नज़र अचे थो, को ॿिए फिरके वारो नज़र अचे थो? न, दुनिया में जेके नवां नवां टोला के फिरका के फिरकियूं पैदा थी पिया आहिनि, उन नवनि फिरकनि में तव्हां गौर सां नज़र कंदो, मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, तव्हांखे को बि अहिड़ो नज़र कोन ईंदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असली अहले सुन्नत व जमात जे बुज़ुर्गनि जो काफ़िलो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इंशा अल्लाह ताला इहे जवान क़यामत जे ॾिहाड़े अॻुवान हूंदा, असां ई तव्हां जूं इन्हनि जे दामन में हथड़ा हूंदा। इहे असांखे रसूलुल्लाह वटि पहुचाए सिधो जन्नत जे हवाले फरमाईंदा। यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े असां सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे पेशवावनि सां छॾींदासीं। हालांकि हिते बिइमामिहिम मां मुराद हुननि जे आमाल नामनि जी बि ॻाल्हि लिखी वई आहे, पर अशरफ अली थानवी लिखियो आहे त यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम। हुनखे पंहिंजे पंहिंजे मुर्शिदनि ऐं पेशवावनि सां सॼो वेंदो। जेके एतिराज़ कनि था तंहिंजे घर जो तर्जुमो थो ॿुधायां पियो। अॻ में मुर्शिद हूंदा, पोयां जमात हूंदी। के तबलानि जे कढ हूंदा, के डंडे कूंडे वारनि जे कढ हूंदा, के चरसनि जे कढ हूंदा। अब हाओ या न? के बिस्तरे वारनि जे कढ हूंदा, के ठोड़ुनि जे कढ हूंदा। हाओ या न? के देव जे बदन जे कढ हूंदा, के अंग्रेज़ जे एजेंटनि जे पुठियां हूंदा, के वलियनि नबियनि जे गुस्ताखनि जे पुठियां हूंदा। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असां पीरान पीर जे कढ हूंदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, मां रुगो तव्हांखे यादगीरो थो ॾियारायां। अवां का नई ॻाल्हि कोन था ॿुधो, रुगो तव्हांजो यादगीरो ताज़ो थो करायां त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे जेको मसलक नसीब फरमायो आहे, उहो प्यारे पैगंबर करीम वारो मसलक आहे। ऐं इहा ॻाल्हि मां तोखे ॿुधाए छॾियां त सभु जो सभु नक्शबंदी, चिश्ती, क़ादरी, साहनुर्दी, अवैसी, कहिड़े बि सिलसिले सां वाबस्ता हुजनि, सभिनी खे फैज़ मदीने वारे साईं खां मिलियो। हाओ या न? असांजे सिंध जे सरताज शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि सम्झाई। फरमाइनि था कसर हिक, कसर मां मुराद आहे माड़ी, महल सम्झो था या न? असर पास वॾो स्वास आई रे। कसर हिक यानी माड़ी हिकिड़ी आहे। कसर हिक कोड़े खे सिगड़खियूं चाॾहु कया परख ताॾहु साजन सामो। महल हिकिड़ो आहे, बंगलो हिकिड़ो आहे, माड़ी हिकिड़ी आहे। उन में माड़ीअ जे अंदरि तव्हां असां सभिनि जो महबूब अंदरि वेठो आहे। आओ या न? महल हिकिड़ो आहे, महलात हिकिड़ी आहे। उन महलात जे अंदरि महबूब वेठो आहे, जेको तव्हां असां सभिनी जो, सॼी काइनात जो महबूब आहे, पर मुंहिंजे रब जो बि महबूब आहे। उन हबीब जी ज़ात उते आहे। कसर हिक कोड़े खे सिगड़खियूं, उनखे दरियूं दरवाज़ा तमामु घणा आहिनि, किरोड़नि जे तादाद में आहिनि। हाणे जाॾहु कयां परख ताॾहु साजन साम्हूं। इन ॻाल्हि खे वरी मुंहिंजे महबूब मुर्शिद रोज़े वारे अञा खोलियो। पाण फरमाइनि था जन्हीअ खे जितां पिरीअ पाण पसायो, तन्हीअ खे तितां लिया पाइण आया। महबूब हिकिड़ी जाइ ते आहे, हिक
हिकिड़नि खे महबूब ओभारो थो नज़र अचे, हिकिड़नि खे महबूब ॾखिणा नज़र थो अचे, हिकिड़नि खे महबूब उतरा नज़र थो अचे, हिकिड़नि खे महबूब उल्हादे नज़र थो अचे, हिकिड़नि खे महबूब मथां नज़र थो अचे। अबा सच ॿुधाए, जंहिंखे महबूब जिथां नज़र ईंदो लियो उतां पाईंदो या ॿिए पासे न? ॾाढे त ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। चवे थो जन्हीअ खे जितां तिरनि पाण पसाइयो, तन्हीअ खे तितां लिया पाइण आया। जंहिंखे महबूब बदरी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैज़ जिथां जिथां भाग में मिलणो आहे, कंहिंखे कहिड़े दर तां मिलणो आहे, कंहिंखे कहिड़े दर तां मिलणो आहे, छो त सभिनी खे वंड मुस्तफ़ा करीम जे दर तां मिली आहे। इहा पूरी जमात सहाबा जी, ताबईन जी, तबो ताबईन जी, औलिया कामिलीन ताईं 7 सालनि खां वठी हलंदी हलंदी असां ताईं पहुती आहे। तब अल्लाह जे कामिलनि सचनि बाननि जी आहे। मां व अन अलैहि असहाबी जो तरीक़ो इन्हनि वटि हुयो। अल्लाह जे हबीब करीम जा सभु ग़ुलाम हा। इन्हनि खे चइबो आहे अहले सुन्नत व जमात। इहा ई हक़ वारी जमात आहे। अल्हम्दुलिल्लाह, जेको इन्हनि खां इन्हनि में दाख़िल आहे सो हक़ ते आहे, जेको इन्हनि खां ॿाहिरि आहे सो नाहक़ ते आहे। मां तोखे अल्लाह पाक जे क़ुर मां अञा वधीक तोखे खोले ॿुधायां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो वञ। सलाह 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 मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे मिठड़े हबीब पाक ते। अञा हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो कयो थोरो, मूंखे जवाब ॾिजो। पाण वारो तरीक़ो अल्हम्दुलिल्लाह सुन्नत व जमात या अहले सुन्नत व जमात, इहो तरीक़ो रसूलुल्लाह ऐं सहाबा किराम वारो तरीक़ो आहे। छा ख़्याल आहे? इहो ई तरीक़ो आहे या को ॿियो आहे? हाणे तव्हांजे आॾो ॻाल्हि खे ज़ाहिर करणो आहे सहाबा जो तरीक़ो छा आहे, महबूब जे बारे में, सरकार जे शान जे बारे में। पोइ तव्हां रुगो भेट कंदा वेंदो, ख़बर पाण ई पवंदी वेंदी। वधीक वज़ाहत जी ज़रूरत पवंदी कान का। अवां जे आॾो हिकिड़ो सैंपल रखबो, हिकिड़ी शइ तव्हांजे आॾो रखबी, सहाबा किराम जो अक़ीदो तव्हांजे आॾो रखबो, मुंहिंजे महबूब करीम जे उम्मत जे ताबईन सॻोरनि जो, तबो ताबईन जो, औलिया कामिलीन जो क़ुरान हदीस जे रोशनी में उनखे परखंदा वेंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां सां जो मसलक ज़ाहिर थी वेंदो। अॼुकल्ह मुल्क में बरसाती ॾेर घणा निकिरी पिया। बरसात ॾिठी अथव? बरसात मींहुं मौसम थींदी आहे, पोइ झर झंग में ॾेडर नंढड़ा नंढड़ा, पर झोलो लॻंदो आहे न त ॿिए ॾहाड़े चोथे ॾहाड़े ॾेडरनि जो वजूद ई ख़तम। 2-3 ॾींहं थधी हवा लॻंदी आहे, पाणी हूंदो आहे, सम्झो था या न? मींहं जी मुंद हूंदी आहे, पोइ कंदा ट्रां 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 ट्रियूं ट्रियूं, इहो ट्रां ट्रां ट्रियूं ट्रियूं 2-3 ॾींहं कंदा। जंहिंमहिल झोलो लॻो, गर्मी शुरू थी, मींहुं ख़तम थी वियो, पाणी सुकी वियो, त हमराह जो नालो निशान मिटिजी वेंदो आहे। सो बरसाती ॾेडर ट्रां ट्रां त कंदा आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह जंहिंमहिल महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क ऐं मुहबत जो झोलो लॻो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जो वाव लॻो, त इहे ज़ाहिर ई कोन थींदा, न को अॻे ज़ाहिर थिया, न को हाणे ज़ाहिर थींदा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। अॼु को प्रोग्राम छाजो आहे? चओ मीलादुन नबी। ॾाढे चओ मीलादुन। एतिराज़ आहे हिकिड़ो, 1.25 लख नबीअनि मीलाद कोन मल्हायो। ॿुधो ॿुधो, 1.25 लख नबीअनि मीलाद कोन मल्हायो। चइनि यारनि सॻोरनि मीलाद कोन मल्हायो। असां बि कोन था मल्हायूं। बारी बुनियादी ॻाल्हि, 1.25 लख नबी इन अंधे चवण वारे खां पुछो त मीलाद जी माना छा आहे? मीलाद जो मादो छा आहे? मीलाद जो मफ़हूम छा आहे?
असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो ई इहो आहे त महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलम बुतून खां आलम ज़ुहूर में हज़रत अम्मड़ आमना रज़ियल्लाहु तआला अन्हा जे पाक पेट मुबारक मां 12 रबीउल अव्वल शरीफ जे ॾिहाड़े दुनिया में रौनक अफ़रोज़ थिया मोहम्मद करीम जी आमद थी सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जी विलादत थी विलादत छा थी अदा मीलाद मौलूद विलादत तवल्लुद इन सभिनि जो हिकिड़ो ई मादो आहे सिंधी में चवंदा था मौलूद त ॿुधाए मौलूद मां मुराद बि आई आहे जो असांजा शाइर चवंदा हुआ अॼु जाम मुहम्मद जाओ आ अॼु जाम मुहम्मद जाओ आ सखी शाह अरब मंझ आयो आ अॼु जाम मुहम्मद इनखे छा चवंदा हुआ चओ मौलूद छा चवंदा हुआ शहर मके मंझि शादियूं थियूं वाह मुबारक बाजूं थियूं सारे आलम में इमदादूं थियूं सारे आलम में इमदादूं थियूं मौला मीहु रहम जो वसायो आ अॼु जाम मुहम्मद ओ जाओ अॼु जाम मुहम्मद मोरे जे ताज मस्जिद वारा तूं बि नबी जी नात गा चओ अॼु जाम मुहम्मद जाओ आ अॼु जाम मुहम्मद जाओ आ सखी शाह अरब मंझ आयो आ अॼु जाम मुहम्मद इन एतराज़ करण वारे चिबरे खां पुछ त चिबरा तूं थो चवीं त 1.25 लख नबीअनि मीलाद कोन मल्हायो मां थो चवां जे 1.25 लख नबीअनि वारे दौर में मुहम्मद करीम ॼमे हा त 1.25 लख नबी बि मीलाद मल्हाइनि हा कोन सम्झी जे 1.25 लख नबीअनि जे दौर में मुहम्मद ॼमे हा त ख़ुदा जो कसम 1.25 लख नबी बि मीलाद मल्हाए हा पर तुंहिंजे अकुल ते मातम कजे तुंहिंजे इल्म ते मातम कजे तुंहिंजे जहालत ते खिलजे अफ़सोस आहे जो तूं आलम सॾाइण वारो ऐं ॻाल्हि कहिड़ी थो करे कि अल्लाह जे नबी जो मीलाद 1.25 लख नबी कोन मल्हायो अरे जेको 1.25 लख नबी जे ज़माने में ॼाओ ई कोन्हे त मीलाद केरु मल्हाए ज़रूर चवंदो त अबू बकर छो न मल्हायो उमर छो न मल्हायो उस्मान छो न मल्हायो हैदर करार छो न मल्हायो ओ अंधा जेकॾहिं तूं जाहिल आहे त मां छा कयां अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे अन्नेमतुल कुबरा बिमीलादिल मुस्तफा नबी करीम जे मीलाद खे नेमत कुबरा सॾे अल्लामा साहब लिखनि था इब्न जौज़ी हिकिड़ो तमामु पक्को सख़्त आलिम आहे ॿियनि आलिमनि खां हुन में शिद्दत वधीक हुई उहो चइनी यारनि जूं रिवायतूं आणे थो अबू बकर जो कौल आणे थो उमर साईं जो कौल आणे थो उस्मान ज़ुन्नूरैन जो कौल आणे थो हैदर करार जो कौल आणे थो सिद्दीक़ थो चवे जेको मीलाद कंदो सो क़यामत में मूंसां जन्नत में गॾु हूंदो इब्न हजर हैतमी हाफ़िज़ साहब तस्हीह थो कराए सही थो चवे इब्न हजर हैतमी नेमतुल कुबरा में लिखे थो पियो त मुंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जेको मीलाद मल्हाईंदो सो मां अबू बकर सां गॾु आहे हज़रत उमर थो चवे जेको मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदो उहो ॼण ग़ुज़वे हुनैन ऐं बदर जे जंग में शरीक थियो हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन फरमाए थो हिकिड़ो दिरहम मीलाद ते ख़र्च करण वारो उहद जबल जेतिरो गोया सोन ख़ैरात कंदो हैदर करार थो चवे जेको मुहम्मद जो मीलाद मल्हाईंदो उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलिया पिया हूंदा हर दरवाज़े खां सॾु थींदुसि मीलाद मल्हाइण वारा हेॾ हुआ ऐं जॾहिं दुनिया मां वेंदो त हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर ऐं ईमान ते थींदो जॾहिं दुनिया मां वेंदो त मुहम्मद करीम जे मीलाद मल्हाइण जे बरकत सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन कान आख़िर
कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। हुजूर से फरमाया था मरण जे टाइम ते जय ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो सो जन्नती आ। शेर खुदा तो फरमाए तू मुस्तफा जो मीलाद मल्हाए त मां तोखे गारंटी थो या तो जो खात्मो ईमान ते थींदो। अंधो हिकिड़ो न चवे त सिज कोन्हे, पोइ छा चइबो त सिज कोन्हे। हिकिड़ो पखी आ उन जो नालो आहे वॾेरो चमड़ो, सुञाणो था? चमड़ो ॾींहं जो सॼो ॾींहुं ऊंधो लटकियो पियो हूंदो आहे, जाइनि में घरनि में ॿिरनि में सुराखनि में सिज लहंदो आहे पोइ निकिरंदो आहे। माण्हू पुछो चमड़े होॾे ख़बर तूं राति जो थो निकिरे, ॾींहं जो छो न चे सुहिणो आहे, ॾींहं जो निकिरंदो त नज़र लॻंदी। हाणे केतिरो सुहिणो आहे तव्हां बि सुञाणो था। अलाह ताला हुन जे अखियुनि खे अंधो कयो आहे। अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो आहे ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावतुम व लहुम अज़ाबुन अज़ीम। खुदा ताला जे ज़ात बाबरकातुल गुमराहन जे दिलनि जे मथां कननि जे मथां मोहरूं हणी छॾियूं आहिनि, हिनखे का ख़बर कान्हे का। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अल्लामा साहब रहमतुल्लाह ताला जे तव्हां किताब जे हवाले सां चइनी यारनि सगोरनि जी ॻाल्हि ॿुधी आहे, पर हज़रत अल्लामा अहमद क़स्तलानी शारिह बुखारी चओ रहमतुल्लाह अलैह, ज़ोर सां चओ रहमतुल्लाह अलैह। मिटाई से फरमाईंदो आहे मरी विया सभु मोर हंझु न बचो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी अची डंढ भरी कूड़नि कांगेरनि सां। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ उहे आशिक़ हलिया विया जेके मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो शान ॻाईंदा हुआ। अल्लामा अहमद क़स्तलानी रहमतुल्लाह ताला अलैह मवाहिबुल लुदनिया में फरमायो आहे जंहिं राति मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे, उन राति रब करीम जी ज़ात बाबरकात कायनात में ऐलान करायो आहे। हज़रत अल्लामा अब्दुल बाक़ी रहमतुल्लाह ताला अलैह ज़रक़ानी शरीफ़ में लिखियो आहे ॿई बुज़ुर्ग लिखनि था त रब करीम जी ज़ात बाबरकात जो चवे अॼु मोहम्मद ख़ैर जो ॼाओ आहे, मां रब बि मोहम्मद जी ख़ुशी थो मल्हायां। हफ़्त मसइला कॾहिं जो फैसला हफ़्त मसइला मां अॼु हिननि जो चङी तरह कमु लाहिण आयो आहियां। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। नारा बाबा घटि कयो, ॿुधो टाइम थोरो आहे, पको सही आहे, थोरो आग करे सरासरा बुलंद आवाज़ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। और कयो, तवज्जो कयो, जे नबीअनि मीलाद कोन मल्हायो, चइनि यारनि कोन मल्हायो, असां बि मल्हायो हा जे नबी मल्हाइनि हा ऐं 4 यार सगोरा मल्हाइनि हा। ॿुधो अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा अब्दुल बाक़ी ज़रक़ानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, अल्लामा अहमद क़स्तलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो पियो त अॼु मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात जी विलादत थी आहे, मां रब करीम जी ज़ात बाबरकात बि हबीब जी ख़ुशी थो मल्हायां, मीलाद जी ख़ुशी थो मल्हायां, नबी जे ॼमण जी ख़ुशी थो मल्हायां। मौला छा थो करे? रब थो चए अहिड़ी वंड थो विरहायां जो क़यामत ताईं को विरहाईंदो ई कोन। ताज मस्जिद वारा बत्तियूं लॻाईंदा, ताज मस्जिद वारा कमकमा लॻाईंदा, ताज मस्जिद वारा लंगर पचाईंदा, ताज मस्जिद वारा रोशनी कंदा, ताज मस्जिद वारा गुल मथां रखाईंदा, सभु कंदा। रब थो चए मां अहिड़ी ख़ुशी कयां जो क़यामत ताईं को करे ई न सघे। मुंहिंजा मौला छा थो ॾी? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए अंतल तन्साअल आलमीन ज़ुकूरा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे ख़ुशीअ में मां रब करीम जी ज़ात पुटनि जी वंड थो विरहायां त जंहिं जंहिं औरत खे हमल आहे, पेट में ॿार आहे, जेकॾहिं तक़दीर में थी बि लिखियल आहे त
तमा अल्लाह उनखे धीअ खे बदलाए पुट थो ॾियां, सारे जहान में मुहम्मद जे सदके पुटनि जी वंड थो विरहायां। पुट केरु ॾींदो आहे? चओ अल्लाह। ॾाढे गला केरु ॾींदो आहे? अशरफ सवा ने कढो। केरु पुट ॾींदो आहे? ज़ोर सां जो केरु ॾींदो आहे? ज़ोर सां जो केरु ॾींदो आहे? असां सुन्ननि जो अक़ीदो आहे पुट केरु ॾींदो आहे? अल्लाह। धीअूं केरु ॾींदो आहे? न कलंदर ॾींदो आहे, न भिटाई ॾींदो आहे, न दस्तगीर ॾींदो आहे, न को पीर ॾींदो आहे, को बि पुट कोन ॾींदो आहे, पुट ॾींदो आहे अल्लाह। पर अल्लाह वारा अल्लाह खां वठी ॾींदा। ॾींदो केरु आहे? पर अल्लाह वारा सिफारिश कंदा आहिनि, अर्ज़ कंदा आहिनि, दरख़्वास्त कंदा आहिनि। अल्लाह ताला पंहिंजनि ॿारनि जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। उन्हनि जी दुआ सां रब करीम जी ज़ात ॿिए पुटे खे पुट ॾींदो आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छा फरमायो त मुस्तफ़ा जे ॼमण जे ख़ुशी में मां पुटनि जी थो वंड विरहायां। पुटनि जी वंड विरहायईं। अल्लामा ज़रकानी लिखियो आहे त पूरी रूह ज़मीन ते जेतिरियूं बि औरतूं हमल सां हुयूं सभिनी खे अल्लाह मुस्तफ़ा जे ॼमण जे ख़ुशी में पुट ॾिना। ॿिए जहान जी त ख़बर कान्हे का, पर रुगो हिजाज़ मुक़द्दस मके ऐं मदीने वारे इलाइक़े में 80,000 औरतुनि खे अल्लाह पुट ॾिना। घणनि औरतुनि खे? ज़ोर सां चओ मुस्लमान, घणनि खे? अल्लामा ज़रकानी रहमतुल्लाह अलैह जो चवण आहे त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 80,000 औरतुनि खे रुगो मके ऐं मदीने जे एरिया में अरबस्तान जे मुल्क में पुट ॾिना महबूब जे आमद जे ख़ुशीअ में। बाक़ी ॿिए जहान सिंध में, हिंद में, अफ्रीका में, अमरीका में, यूरोप में, रूस में, ॿियनि मुल्कनि में उहा ख़ुदा खे ख़बर आहे। पर रुगो हिजाज़ मुक़द्दस जे इलाइक़े में अरबस्तान जे एरिया में 80,000 औरतुनि खे ख़ुदा ताला पुट ॾिना। हाणे मूंखे ॿुधाए त ख़ुदा पंहिंजे हबीब जे ॼमण जे ख़ुशीअ में मीलाद मल्हाए, मीलाद जे ख़ुशीअ में ख़ुदा वंड विरहाए। अल्लाह जे हबीब जे ख़ुशीअ में असां छा कंदा आहियूं? 4 देगियूं, 5 देगियूं, 10 देगियूं, 20 देगियूं, 100 देगियूं, वधि में वधि छा करे सघंदासीं? पर पुट जे बराबरि नथियूं थी सघनि पियूं। हाणे तूं थो चवीं त इहो बिदअत आहे, मीलाद नाजाइज़ आहे, हराम आहे। ओॾो अल्लामा इब्न हजर हैतमी रहमतुल्लाह जे हवाले सां ॿुधी आयो आहे। उन बुज़ुर्ग चइनी यारनि जे हवाले सां ॿुधायो आहे। अल्लामा ज़रकानी फरमाए थो ख़ुदा ख़ुदि ख़ुशी पियो मल्हाए, जहान खे पुटनि जी वंड पियो विरहाए। हे तमामु देवबंदनि जो पीर थो लिखे। हे मुंहिंजे हथ में किताब आहे, हिन जो नालो आहे फ़ैसला हफ़्त मसइला। छा नालो बाबा? फ़ैसला हफ़्त मसइला। ॾिसो ॾिसो ओ मुस्लमानो, ॾिसो हे फ़ैसला हफ़्त मसइला कंहिंजो किताब आहे? मौलवी हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की जो लिखियल आहे। मौलवी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की अशरफ अली जो मुर्शिद आहे, रशीद अहमद गंगोही जो मुर्शिद आहे, मौलवी कासिम नानोतवी जो मुर्शिद आहे। तमाम देवबंद जा जेके वॾा वॾा अकाबिर मौलवी हा उन सभिनी जो मुर्शिद आहे। उन हिन किताब में 7 मसइला लिखिया आहिनि। 7 मसइलनि मंझां पहिरें पहरो मसइलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लिखे तो पहला मसइला। ॾिसो ॾिसो, पहला मसइला मौलूद शरीफ के बारे में, नबी करीम जे मीलाद जे बारे में। अब ॾिसी सघो था किताब मां वटि मौजूद आहे। तमाम देवबंदनि जे मौलविन खे मुंहिंजी चैलेंज आहे, पाकिस्तान जे हुन मथे खां वठी करे हिन मथे ताईं तमाम देवबंदी अचनि मुंहिंजी ॻाल्हि खे कूड़ो साबित करे ॾेखारनि। मुंहिंजा दोस्तो मौलवी इमदादुल्लाह लिखे थो महफ़िल मीलाद जाइज़ा 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 बल्कि कारे ख़ैर आहे। चवे थो मूंखे त सतई मज़ो ईंदो आहे, मुंहिंजो ईमान ताज़ो थींदो आहे। भागा तुंहिंजे हाल ते मुर्शिद चवे त मुंहिंजे मसलक में जाइज़ा हलाला मुस्तहबा मां मल्हाईंदो आहियां ऐं मूंखे लज़त ईंदी आहे, कैफ़ियत ईंदी आहे। वरी को माण्हू सवाल थो करे भला माण्हू उथी बीही सलातो सलाम पढ़ंदा आहिनि उन मीलाद जे महफ़िल जे इख़्तिताम ते, उन जे बारे में तव्हांजो छा ख़्याल आहे? चवे थो फ़कीर को खड़े होकर सलातो सलाम पढ़ने के टाइम में कैफियत महसूस होती है, यानी जमल बीही सलातो सलाम पढ़ियो वेंदो आहे मूंखे अहिड़ी लज़त ईंदी आहे ॼण मां पाण मुस्तफ़ा जे आॾो मौजूद आहियां।
पीर जो तरीक़ो हिकिड़ो ऐं मुरीद जो तरीक़ो ॿियो। हिकिड़े माण्हूअ चयो हो, तज़किरत रशीद गढ़ जो, हिकिड़े माण्हू चयो हो मौलवी रशीद अहमद गंगोहीअ खे त गंगोही साहब तुंहिंजो पीर हाजी इमदादुल्ला मुहाजिर मक्की जो तज़किरत रशीद। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾिसो हिन में लिखियो पियो आहे त हाजी इमदादुल्ला मुहाजिर मक्की तव्हांजो पीर आहे। उहो तव्हांजो पीर त मीलाद मल्हाईंदो आहे, अवां छो था चओ त नाजाइज़ आहे? चवे थो असां पीर साहब जी बैयत तरीक़त में कई आहे, शरीयत में कान कई आहे। समझो ॻाल्हि न, असां पीर साहब जी बैयत छा में कई आहे? तरीक़त में, शरीयत में असां बैयत कान कई आहे। तव्हांजी माना त वहाबिन जो पीर बेशरीयत हो? चओ 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 ज़ोर सां चओ, वहाबिन जो पीर अब जंहिंजो पीर बेशरीयत हो त मुरीदनि में कहिड़ा फाल हूंदा? हा दा जंहिंजा गुरू कपड़ा तव्हांजा चेला कीअं चढ़ंदा? जंहिंजो गुरू ई कप में हुजे उन्हनि जो चेलो चढ़ंदो आहे। अरे जेकॾहिं तव्हांजे पीर जी तव्हां बैयत तरीक़त में कई आहे ऐं हुन वारी तरीक़त ख़राब आहे, अवां शरीयत जी ॻाल्हि था कयो, पोइ जंहिंजी तरीक़त ख़राब आहे तव्हांजी शरीयत बि ख़राब आहे। मौलाना फरमाईंदा आहिनि शरीक शरीयत रा मुक़द्दम दार अपनू तरीक़त अज़ शरीयत नेस्त बेरू। चवे थो ख़बरदार सजा मता तो तरीक़त खे शरीयत खां धार सम्झो आहे। शरीयत तरीक़त आहे, तरीक़त शरीयत आहे, ॿई हिक ॿिए में हिक ॿिए जी तशरीह आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबर क़ादिरी अक़ुल खसींदो आहे त पंहिंजे पीर जे ख़िलाफ़ ई फतवा ॾींदा आहिनि। मुर्शिद थो चवे मीलाद जाइज़ आहे, जाहिल देवबंदी थो चवे मीलाद नाजाइज़ आहे। अवां सच ॿुधायो त मुर्शिद सचो या मुरीद? ज़ोर सां चओ, केरु सचो आहे भाउ? हिननि जो मुर्शिद हाजी साहब इमदादुल्ला चङो माण्हू हो, सुठो माण्हू हो, उन जा अक़ीदा बि सुठा हुआ, पर ही रुगो ख़राब थिया हुआ, बिछड़ा थिया हुआ। हिन खे ख़ुदा खानो ख़राब कयो हो। हिननि जो ईमान चट थी वियो हो जो पंहिंजे पीर खे माज़ अल्लाह गुमराह चई रहिया आहिनि। हाणे तव्हां फ़ैसिलो ॿुधो, एतिराज़ कहिड़ो आहे? माज़ अल्लाह एतिराज़ इहो आहे त नबी पाक जो मीलाद कंहिं कोन मल्हायो आहे। मां तव्हांजे आॾो मिसाल पेश कया, अञा बि मां सबूत पेश करे सघां थो। हिकिड़ी हदीस पाक जो तो जे आॾो हवालो ॾियां, पोइ मां अॻिते हलां थो। हीअ ॻाल्हि अञा हयात अशरफ वारी रही पई आहे, इहा तव्हांखे ॿुधायां। सलात मुंहिंजे मिठड़े हबीब ते बुलंद आवाज़ में। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। अदा थक बहुत कोन नी मूंखे वेठलनि जो जी गणती कान्हे, जेके बीठा अंतनि जी गणती आहे। जे थकिजी पवंदा बी भॼी वेंदा। तव्हां जेकॾहिं मुंहिंजी अर्ज़ मिल था त तव्हां बीठल में वेही रहो त मज़ो थिए। अवां बि थकिजो न, मज़े सां ॻाल्हियूं ॿुधो। अञा त हुण मंगी सम्झो था न? ॾिसो त हाणे किताब दफ़्तर त हाणे था खुलनि था, पाण ख़बर पइजी। जेके बीठा हो ते महिरबानी करे वेहो, चवण त कयो, असुल चवण न कजो। मोरे वारा ज़िदी हो के न, महिरबानी करे वेहो वेहो त ॿियनि खे बि सहूलियत थिए। सलात मुंहिंजे आका करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सय्यदना अब्दुल्लाह बिन उमर सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां जो रज़ी अल्लाह ताला अन्हु, जलीलुल क़द्र सहाबी आहे, महबूब करीम अलैहिस्सलाम जो गुलाम आहे, हज़रत फारूक आज़म जो फर्ज़ंद आहे। उन्हनि जे ख़िदमत मुबारक में हिकिड़ो यहूदी अचे थो ऐं यहूदी अची चवे थो, ऐं इब्न उमर तव्हांजे क़ुरान में हिकिड़ी आयत आहे, जेकॾहिं उहा आयत असांजे तौरेत में अचे हा या असांजे किताब में अचे हा, ग़ालिबन यहूदी नाहे, नसारो आहे। उन शख़्स चयो जेकॾहिं असांजे किताब में इहा अहिड़ी आयत अचे हा जेका तव्हां ते नाज़िल थी आहे, उहा अहिड़ी भली आयत आहे जो असां उन दिहाड़े ते
ईद कयूं हा जो उन दिहाड़े में अहिड़ी भली आयत अल्लाह ताला असांखे ॾे। तव्हां गोया उन भली आयत वारे दिहाड़े खे ईद करे नथा मल्हायो। मुंहिंजी सलाह आहे तव्हांखे त तव्हां जंहिं दिहाड़े आयत तव्हां ते लथी ही उन दिहाड़े खे तव्हां ईद करे मल्हायो। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमाइनि था त ॻाल्हि ॿुध, तूं जंहिं आयत जे बारे में चई रहियो आहे त असां ते लहे हा त उन ॾींहुं असां ईद कयूं हा, तो मूंखे आयत कान ॿुधाई आहे, पर मां तोखे अॻुवाट ॿुधायां थो त आयत कहिड़ी आहे। उहा आयत ही आहे अल-यौम अक्मलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे मां रब तव्हांजो दीन तमाम करे छॾियो आहे, मुकम्मल करे छॾियो आहे, पंहिंजी नेमत तव्हां ते तमाम करे छॾी आहे। मां रब तबारक व तआला तव्हांखे दीन इस्लाम ॾेई राज़ी थी वियो आहे। हाणे तुंहिंजी नियत आहे त इहा आयत आहे, चए थो हा ओ साईं इहा आयत आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर थो चवे तूं थो चवीं त असां ईद कयूं हा, असां मुस्लमान तुंहिंजे चवण मुताबिक़ गोया ईद नथा कयूं, पर तोखे यादि हुजणु खपे इहा जॾहिं आयत लथी उन दिहाड़े असां मुस्लमाननि जूं ॿ ईदूं हूं, असां मुस्लमाननि जूं ॿ ईदूं हूं। मूंखे उहा जाइ बि यादि आहे त काथे लथी आहे, उहो टाइम बि यादि आहे त काथे लथी आहे, उहो ॾिहाड़ो बि यादि आहे त कहिड़े ॾिहाड़े लथी आहे। ॿुधी छॾिजां इहा आयत करीमा लथी आहे मैदान अरफात में 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हो ऐं जुमे जो ॾिहाड़ो हो। अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमाननि वटि 9 हज बि ईद आहे त जुमो बि ईद आहे। ज़ोर सां चओ 9 ज़िलहज बि ईद आहे, जुमे जो ॾिहाड़ो बि ईद आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त हफ़्ते में जुमो मुस्लमान जे लाइ ईद जो ॾिहाड़ो बार बार ईंदो आहे, हफ़्ते हफ़्ते में मुस्लमान जी ईद हूंदी आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर फरमाईंदा त इहा आयत असांजे मथां 2 ईदुनि जे ॾिहाड़े लथी आहे। हाणे ॾिसो हज़रत अल्लामा इब्न हजर रहमतुल्लाह अलैह जेको बुखारी जो शारिह आहे, फतहुल बारी वारो बुज़ुर्ग आहे, फरमाए थो इन हदीस मां इस्तदलाल मां वरितो आहे, हदीस मां दलील वरितो आहे मीलादुन नबी मल्हाइण जे मथां त जंहिं ॾिहाड़े ईद मीलादुन नबी महबूब जे अचण जो ॾिहाड़ो आहे, हिकिड़ी आयत लहे उन ॾिहाड़े 2 ईदूं ऐं उहो मुहम्मद करीम जंहिंजे मथां सॼो क़ुरान लहे। अल्लाह जो कसम आहे उहो ॾिहाड़ो सभिनी ईदनि खां भली ईद आहे। अल्लामा इब्न हजर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां इन आयत करीमा मां दलील पकड़ियो आहे मीलादुन नबी मल्हाइण जो, इन हदीस मां दलील थो मिले पियो ऐं ॿी हदीस मां मूंखे ॿियो बि दलील मिलियो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम खां पुछियो वियो आहे या रसूल अल्लाह अवां सूमर जे ॾिहाड़े रोज़ो छो रखंदा हो? नबी से फरमाइनि था इन में 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे सूमर जे ॾिहाड़े पैदा फरमायो। ज़ाहिरी तरह दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजी जेका विलादत थी आहे, वुलद तो मुंहिंजी जेका विलादत थी आहे उहो सूमर जो ॾिहाड़ो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था मां इन ॾिहाड़े घणा कसरत सां रोज़ा रखंदो आहियां जो इहो मुंहिंजे ॼमण जो ॾिहाड़ो आहे। अल्लामा इब्न हजर तो फरमाए इन मज़ा बि दलील वरितो अथमि त नबी करीम अलैहिस्सलाम जो महफ़िल मीलाद मल्हाइण हबीबन करीमन जे हदीस मां साबित आहे। अरे उलमाए इस्लाम जेके हदीसुनि जा शारिह आहिनि, जंहिंजे मथां सॼे जहान खे फ़ख़ुर आहे, उहे त चवनि था त हदीस मां मीलाद साबित आहे ऐं इस्तदलाल पिया वठनि पिया ऐं ही जाहिल पियो चवे त असांखे मीलाद नबी असां वटि नाजाइज़ आहे, तो वारो पीर चवे त हलाल आहे, हदीस मां दलील वठे पंहिंजे दिलि जो अंदर जो ठाव सम्झे। बुज़ुर्गान दीन जी लिस्ट तमामु वॾी आहे, होॾो 4 यारनि सगोरनि जी ॻाल्हि ॿुधई, होॾो अल्लाह जे ज़ात बाबरकात जो ऐलान ॿुधई। रब ताला फरमाए मां मुहम्मद करीम जे ख़ुशीअ में पुटनि जी वंड थो विरायां। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। आहे मर्दी मालिक कल ताज़ी पर अल्लाह पिया चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। वरी ॿुधो रब दा सोहणा आया जन्नत सी
चलदी पूरे पैगामन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। जनखे मोहम्मदी फैज़ मिलियो आहे त गायन पिया। सुल्तान महमूद गज़नवी जी मोहब्बत ई अयाज़ सां, अयाज़ खे चई अयाज़ जे जी साईं जे तुंहिंजे हथ ते ऐं मुंहिंजे हथ ते वार आहिनि के न के जे क़िबला सबब आहे कहिड़ो जे तूं सखी आ एतिरी सखावत कंदो आ ॾई 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 सखावत करे 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 तुंहिंजा वार ई खुसी आ। महमूद जो त पोइ तुंहिंजा भला कीअं खुथा कि मां वरी वठी 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 तो को वार खुसे छॾिया कि ॻाल्हि कान ठही। ए ॿियो अहिड़ो गैरो नथो खैरो वहाबी जो वेठा आहिनि इन्हनि जे हथनि ते बि वार कोन्हनि। चवे थो क़िबला तूं ॾींदो आ मां वठंदो आहियां तो ॾई ॾई वार खुसाए छॾिया, मां वठी वठी वार खुसाए छॾिया। ॼन वरी साड़ में मले 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 हथ वार खुसाए छॾिया। ख़ुदा जो कसम आ अड़े मोहम्मद करीम ॼाओ आ जहान ख़ुशी मल्हाई आ, अबू बकर मल्हाई, उमर मल्हाई, उस्मान मल्हाई, हैदर करार मल्हाई, पीरान पीर मल्हाई, अल्लाह मल्हाई, वलियन मल्हाई, सुन्नी मल्हान था, ताज मस्जिद वारा मल्हान था, वहां भी जलन पिया। अरे खर्चा सादा नखरा लोकां दे, खर्चा सादा नखरे लोकां दे। अब आप समझो था लाए ना, खर्चा सादा समझो था लाए ना, खर्च कंहिंजो सुन्नीअ जो ॾाढे जो कंहिंजो। वो सिंधी में चवंदा न ॿार गॾ ते हिंगे वरी खोदी। अब आप कौन सा समझो। अरे सुन्नी मोरे वारा गजी साईं हजरत मौलाना मोहम्मद उस्मान दामत बरकात मिलारिया खुदा उनके खिज़री हयाती अता फरमाए, अल्लाह ताला उनके सेहत तंदुरुस्ती अता फरमाए, अल्लाह ताला उनके उनजे औलाद के फैज़ वारो बनाए, उनजी जमात खर्च करे। मुजादा मोरे वारा साईं नारे मिठे जे तावन सां हजरत मौलाना साईं जे साहबजादनि जे तावन सां बे सुन्नत जमात जे तावन सां देगियूं पचाइनि, खर्च कनि, मीलाद मल्हाइनि, ॾोकड़ हिननि जा सड़े वरी पियो मुला खालू खटरी। समझो था लाए न, खालू खटरी ॿुधो, खालू खटरी समझो था लाए न। बड़ा खर्चा सादा नखरे लोकां दे। अरे ॾोकड़ असांजा तोते ॿार घणो पियो आहे। मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मल्हाइण वारा असां, ख़र्चो असांजो, महबूब जी ख़ुशी असां कयूं। तोखे छो थो सावड़ थिए, पर तुंहिंजो बि ॾोह कोन्हे, असां बि मजबूर, तूं बि मजबूर। असां सुन्नत सिद्दीक़ जी पूरा पिया कयूं, तूं वरी इब्लीस जी पूरी कर। छो त तो आहे ॾाढे इब्लीस देव खे वॾी ताक़त तकलीफ़ थी हुई। वो ॾाढा रमल इब्लीस रमलतन जंहिं राति मुहम्मद अरबी ॼाओ आहे इब्लीस वठी रड़ियूं कयूं, एॾियूं रड़ियूं कयूं जो कॾहिं रड़ियूं कोन कयूं। ऐं हदीस में ईंदो आहे इब्लीस 3 दफ़ा रड़ियूं कयूं। घणा दफ़ा अदा, ॾाढे जो घणा दफ़ा। पहिरों दफ़ो जॾहिं आदम खे बशर चयईं रब लानत विधसि माली लम अकुल अस्जुद लिबशर। 14 सिपारे में अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जो क़ुरान थो चवे। इब्लीस पियो चए त मूंखे लाइक़ु न आहे त मां बशर खे कीअं सजदो कयां, मां बशर खे सजदो कयां। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजे नबीअ खे बशर चवण जो रस्म तो विधो आहे। अॻु में न कंहिं नबी खे चयो आहे, न कंहिंजे ख्वाब ख़्याल में ॻाल्हि आई, तूं ई पलीता जो नबीअ खे बशर थो चवईं। हाणे इनाम वठ त ॼाए छा थो हुजे, फ़ख़ुरुज इन्नक रजीम व इन अलैक लानती इला यौमिद्दीन। निकिरी वञ तो ते क़यामत ताईं लानत आहे तो ते, पर तुंहिंजे ख़लीफ़नि ते बि। समझो था लाए न। पोइ वठी रड़ियूं कई, छो त मक़ाम तां किरी पियो न साईं।
मक़बूलियत जे मक़ाम ता किरी पियो। पहिरों दफ़ो इहो जॾहिं रड़ कई आहे, ऐं ॿियो दफ़ो उन टाइम ते रड़ कई जॾहिं मुहम्मद करीम जाओ रूह ज़मीन जा इब्लीस जा शागिर्द आया। उस्ताद छो थो रोए? छा थियो थी? चवे थो मुंहिंजे महबूब मुहम्मद ॾा कद आन मुहम्मदुर रसूलुल्लाह। छो न रड़ियूं का जो आमना जो घर आबाद थियो आहे, मुहम्मद करीम जाओ आहे। अॼु मुहम्मद करीम जे अचण सां मां इब्लीस जी हुकूमत ख़तम थी वई। अॼु खां पोइ मुंहिंजी हुकूमत कान हलंदी, क़यामत ताईं मुहम्मद जी हुकूमत हलंदी। ॿियो दफ़ो रड़ियूं तरी कई। हे बि तो खालू चवे, अबा समझो था न, खालू खटरी इहो थो चवे त मीलाद कोन मन न वणाए, धूड़ वञी पाए, पक थी वई त देव जो बंदो आहे। छो त मुंहिंजा प्यारा तो पाण माना कई अथनि। हिन सवान जो कासमी कढी ॾे, उन में लिखे थो देव बंद। हिननि जो मदरसो आहे, छा आहे नालो ॾाढे जो, छा आहे नालो देव बंद। ये सवाने कासमी पई आहे, हिन में लिखियो अथनि देव बंद जी माना है शैतान कैद होने की जगह। ॾिसो था बा, सवान है कासमी ख़ुदि जो जेको मौलवी नानोतवी कासमी आहे, उन जे किताब में मुजादा सवान में लिखियो पियो आहे। छा थो चवे त चए थो देव बंद माना जंहिं जाते शैतान ॿधी छॾिजे उनखे चइबो आहे देव बंद। शुक्र अलहमदुल्ला जो ॿधो पियो आहे उते, वेठा था गाह चारण से हाओ न सही, हलवा खाराइण से, सीरा खाराइण से, पुटियूं खाराइण से, ज़ोर वेठा ॾियो उस्ताद असां तुंहिंजी जमात ऐं तूं क़यामत ताईं ज़िंदाबाद। खफो न कजां, वेठो हुजजां, असां तुंहिंजे पारां दर दर पिया ठोकरूं खाईंदासीं। लोटा हाथ में, सोटा हाथ में, बिस्तरा हाथ में, सर पे उस्तरा, मुठूं पे उस्तरा, जाथे वञ ताथे जो पिठू ॿधो पियो आहे। सुन्नी वञे त विछायो पियो आहे बिस्तरो, वहाबी वञे त बिस्तरो चढ़ियो पियो घुमेसि। फ़र्क़ु आहे या न आहे? असां अञा शाहपुर खां पहुता ई कोन्हूं त आला दर्जे जा एयर कंडीशन कमरा, कालीन, बिस्तरा, ताम। हाणे न आऊं मोरे अचां जलसे ते, सच ॿुधाइजो, नाराज़ न थिजो। उतां शाहपुर चाकर मञा तेल बि खयो अचां, देगड़ो बि खयो अचां, डांगी बि खयो अचां, हिते वेही ऐं ॿाहिरि मानी पचाया या तव्हांजी इज़त या बेइज़ती आहे? सही सिधी बेइज़ती आहे। माना तव्हां मुंहिंजी मानी कान्हे का। अड़े जेके मुहम्मद अरबी जो शान ॻाईंदा आहिनि त के ख़ुदा जो कसम माण्हू ज़ोरी रस्तनि ते विचायूं पीआरींदा आहिनि, शरबत पीआरींदा आहिनि, साईं महिरबानी कर चाहे त बि। ऐं हिननि पलीतनि खे ॾिसे सभु अड़े आया थी पलीत बेटा, अॻे निमाज़ी 20, हिनखे ॾिसनि सभु 20 जा, मस्जिद ख़ाली। हिकिड़ो हमरा पेटे मां मस्जिद जे दर ते निमाज़ पढ़ी निकितुसि, हिकिड़े हे दर झलियो, ॿिए हे दर झलियो, 2 मिंट ठहिरो। अड़े मुंहिंजो तो लाह वञे, पेट में वटि पिया अचे, 2 मिंट ठहिरो। अड़े मुंहिंजो सिर थो वञे, ठहिरो, 2 मिंट अल्लाह रसूल की बातें, कि अल्लाह रसूल की बातें बाद में होगी, मुझे काकूस जाना है, जल्दी जाने दो। घणी ख़ल्क़ ख़ुदा जो खानो ख़राब कयो अथव। कॾहिं सिनेमा में विया हो, निमाज़ुनि खे बेज़ार कंदव। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हे रुगो ठगीअ जो ठा हुआ, अंग्रेज़नि जा एजेंट वहाबियत खे फेराइण जे लाइ दर दर फेरण पिया। मुंहिंजे महबूब जे मीलाद मल्हाइण ते नाराज़ थियनि था। इब्लीस खे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात सूर ॾिना। मुस्तफ़ा जमल सां ॿियो दफ़ो रड़ियूं थो करे पियो, उन जा चेला बि रड़ियूं था कनि ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं रड़ियूं कंदा रहंदा। आओ या न? टियों दफ़ो हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं सूरत फातिहा नाज़िल थी, अलहम्द शरीफ़ नाज़िल थियो। अलहम्द शरीफ़ में अल्लाह ताला उहा बरकत रखी आहे जो उन जे नाज़िल थियण जे टाइम ते बि इब्लीस वठी रड़ियूं कयूं। इन मां साबित आहे त मीलाद जे मथां ख़ुशी करण वारा अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि ऐं मीलाद जे मथां नाराज़ थियण वारा, एतराज़ करण वारा देव हूंदा आहिनि या देव जा बंदा हूंदा आहिनि। देव जी माना है शैतान, मलऊन, बंदो माना हुनजो नौकर या ग़ुलाम हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला शल तव्हां असांखे देव जे बंदन खां बचाए। चओ आमीन, ॾाढे जो आमीन। मां विच ते ॻाल्हि कई त धीअूं पुट केरु ॾींदो आहे? ज़ोर सां जो केरु ॾींदो आहे? पढ़ो था किताब हयाते अशरफ, छा आहे नालो अबा? हयाते अशरफ, अशरफ अली थानवीअ जी हयाती जो ज़िक्र आहे। लिखण वारो हिन जो मौलवी गुलाम अहमद आहे।
अब्दुल मन्नान कराची में हिननि जो मौलवी आहे, उन शाया कयो आहे मक्तबा थानवी दफ्तर अल इब्का मुत्तसिल मुसाफिर खाना बंदर रोड कराची। तमाम देवबंदी इन जो इनकार नथा कनि पिया। मौलवी अशरफ अली पाण थो चवे त मां कीअं ॼाउसि। ॿुधायां मोकल जो त ॿुधायां, थकबो त कोन। तो माशाअल्लाह थकबा सिफ़ो टेवीहो हिन किताब जो सिफ़ो टेवीहो आहे। हाणे थोरी तशरीह ॿुधायां तव्हांखे, वज़ाहत करे त जीअं तव्हांखे सम्झ में अचे। मौलवी साहब थो लिखे अशरफ अली थानवी ओझो विलादत और बचपन। ॾिसो विलादत और बचपन ॼमण कीअं ॼाओसि ऐं नंढाइप जो दौर मुंहिंजो कीअं आहे। चवे थो अबे खे थी पई खारस। मां नथो चवां, मां नथो चवां। किताब में लिखण गुनाह न आहे त ॿुधाइण गुनाह आहे छा? सुभाणे मता चओ या को ॿियो चवे त अब्दुल रहीम गलत ॻाल्हि करे वियो आहे, सुठी ॻाल्हि नहीं। अब आप किताब में छो लिखी अथनि? किताब में पढ़ण लाइ लिखबी आहे या रुगो ईअं बसि लिखबी आहे? ॾाढे ॻाल्हायो। अब किताब पढ़ण लाइ हूंदो आहे न साईं। लिखियो किताब वहाबिन, छपायो किताब वहाबिन, ख़रीद कयो अब्दुल रहीम, पढ़ी थो ॿुधाए अब्दुल रहीम, ॿुधे थी ताज मस्जिद मोरो वारी जमात। चओ सुभान अल्लाह। चवे थो अबे खे खारश थी पई। वज़ाहत कोन थो करे अलाए कहिड़ी खारश थियसि। मां वधीक कोन थो चवां, सम्झी विया हूंदो। हा भई हा, हिकिड़ो नओं पाण खे जेको डॉक्टर खालू आहे न साईं, इहो बि पाण खे सदाईंदो आहे मूंखे बि खारस आहे। डॉक्टरनि चयो आहे या खारस जो इलाज जेको कराईंदो आहे इहो जेसीं ताईं हलंदुई त जहिड़ो आहे, जे न कराईंदे त मरी वेंदे। पोइ पुछजो त कहिड़ो इलाज तोखे डॉक्टर न चयो आहे। अल्लाह पाक शल खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। अल्लाह तबारक व तआला नबी जे गुस्ताखनि खे ख्वार कंदो आहे। छा कंदो आहे? अदा ॾाढे ॻाल्हि आहे, ज़ोर सां जो छा कंदो आहे? अल्लाह पाक जी ज़ात जे चवंदा लठ खे आवाज़ न आहे, कुदरत जे लठ खे आवाज़ न आहे। जेको न अल्लाह वारनि जी गिला कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात हुनखे ॿिन्ही जान में रसवा कंदो। चए थो बाबे खे केरु थो चवे अशरफ अली खुजली थी पई। पोइ बाबे खाधी दवा, दवा जो खाधई त दवा खाइण सां खुजली छॾे वियसि, बीमारी छॾे वियसि। पर उन बीमारीअ छॾण खां पोइ दवा जो रिएक्शन थी पियो। कहिड़ो रिएक्शन थी पियो? चए थो अबो खदड़ो थी वियो। सम्झो ॻाल्हि आहे न? छा थी वियो? ॾाढे चओ, ॾाढे चओ। ओ खदड़नि जी औलाद तोखे मां ॿुधायां, ॿुध। खदड़े जा पुट ॿुध। तूं अहले सुन्नत जमात जो मथा थो चवीं त अहले सुन्नत वारा दीन खे चतियूं था हणनि। हाणे मां चतियूं थो हणां, पिणे चती हणी पैदा थियो आहे। चए थो अबे खे दवा असर ओड़ो जो खदड़ो थी पियो। पोइ मुंहिंजी जेका माउ हुई अशरफ अली थो चवे, उहा जवान जमाण वीचारड़ी नानीअ खे अची गणतीअ वरायो। नानीअ खे त छोकिरी जवान जमाण मूं वारो न्याणो खदड़ो, हाणे छोरी छा कंदी? पोइ हिकिड़ो फ़क़ीर हो दरवेश असांजे नानी वटि ईंदो हो। नानी हुनखे चांहि पीआरींदी हुई, मानी खाराईंदी हुई, ख़िदमत कंदी हुई। हिकिड़े ॾिहाड़े नानी अर्ज़ु कयसि त फ़क़ीर दुआ कर, मुंहिंजी न्याणीअ जो मुड़ुसु खदड़ो थी वियो आहे, औलाद मुंहिंजे न्याणीअ खे उमेद ई कान्हे का, हाणे को वारो कर त दुआ थिए। पोइ अशरफ अली थानवी थो लिखे सवाने अशरफ में, इन हयात अशरफ किताब में लिखे थो पियो, 23 सिफ़े ते लिखे थो पियो। उन फ़क़ीर चयो, ओ मौलवी साहब जी घरवारी, मां तोखे दुआ थो कयां, तुंहिंजे धीउ खे 2 पुट थींदा।
घणा थींदा? हिकिड़े जो नालो अकबर अली रखिजां, ॿिए जो नालो अशरफ अली रखिजां। जेको अकबर अली हूंदो उहो दुनियादार थींदो, जेको अशरफ अली हूंदो सो मौलवी थींदो। मौलवी अशरफ अली लिखे थो, कलंदर हर्ज गोयद दीद गोयद, फ़क़ीर ॾिसी ॻाल्हि कंदो आहे। उन दरवेश जीअं चयो तीअं थियो। असां ॿ भाउर उन दरवेश जे दुआ सां ॼावासीं। मुंहिंजो वॾो भाउ सूबेदार थियो, मां नंढो भाउ मौलवी थियुसि। फ़क़ीर जी दुआ सां ॿई ॼावासीं। पर इहा तशरीह त कान कई त पिणस मर्द थियो, अलाए काॾों ॿिए पासे आया। माईअ खे ॼावा ज़रूर। तव्हां सम्झो था अलाए न? माईअ खे ॾाढे त चओ ॼावा माईअ खे। इहा वज़ाहत कान कई थिए त अबो मर्द थियो अलाए कोन। बाक़ी फ़क़ीर दुआ कई त तुंहिंजी धीअ खे ॿ पुट ॼमंदा। पोइ हिकिड़ो अकबर अली, ॿियो अशरफ अली। अकबर अली दुनियादार, अशरफ अली वरी मौलवी थींदो। हाणे वरी अशरफ अली थो चए त मां अहिड़ो नंढे हूंदे शरारती हुयुसि। ॿुधायां? चओ त ॿुधायां। इजाज़त आहे न साईं? नाराज़ त कोन थींदव न? चए थो मूंखे नंढे हूंदे खां शरारत हूंदी हुई। अहिड़ी शरारत हूंदी हुई जो हिकिड़े ॼाणे मूं वारो भाउ अकबर अली जेको वॾो भाउ आहे हेठि वेठो हो। मां माड़ीअ ते छत ते चढ़ी, जीअं तव्हां दोस्त छत ते बीठा आहिनि, मथे छत ते चढ़ी भाउ हेठि बीठो आहे। मां घर जे छत ते बीही आहिस्ते आहिस्ते करे कांच जो अगठु खोले भाउ जे मथे ते पेशाब कयुमि। हाणे हे आहे देवबंदनि जो हकीमुल उम्मत। जे हकीमुल उम्मत आहियो अथनि त मरीज़नि जो कहिड़ो हाल हूंदो? अरे हे तव्हांजो हकीमुल उम्मत आहे जेको वॾे भाउ जे मथे ते पेशाब पियो करे। जे तो रुगो वॾो भाउ न, मां अहिड़ो शरारती हूंदो हुउसि। अशरफ अली थो लिखे, अहिड़ो शरारती हूंदो हुउसि जो मुंहिंजो मामो हो दरवेश मज़दूरी करे माउ वटि मूं वारी अम्बड़ वटि मंझंदि जो मानी खाइण आयो। अम्बड़ हुनखे प्लेट में बोड़ विझी ॾिनो, मानी बि रखी ॾिनई त खा। मामे बोड़ अॻियां कयो, वीचारो थकल मानी खाइण शुरू कई। मां छा कयो जो कुतीअ जो गुलर खणी मामे जे प्लेट में रखियो। लछणो पुट चइबर त सभागो पुट पींघे में ई पधरो, सुम्हार सौ त अॻे ई हूंदो। मुंहिंजा बाहे पाण थो पंहिंजा प्रकार ॿुधाए। अड़े जेकॾहिं अशरफ अली पीर जे दुआ सां ॼमी सघे थो पियो ऐं इहो बिदअत ऐं शिरक न आहे, असां सुन्नी बि इहा ॻाल्हि कंदा आहियूं त गौसल आज़म जीलानी जी दुआ हुजे, कलंदर शहबाज़ जी दुआ हुजे, हज़रत भिटाई घोट जी दुआ हुजे, कंहिं बि कामिल जी दुआ हुजे, अल्लाह जा खज़ाना कुशादान ख़ुदा ताला पुट ॾींदो आहे। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक। हज़रत क़िबला मुफ्ती साहब। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हां त सम्झी विया हूंदव न त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो मीलाद जाइज़ आहे। जो मीलाद सवाब आहे। सहाबा खां रिवायत आहे, रब करीम जे ज़ात ख़ुशी मल्हाई आहे। तमाम उम्मत जो इत्तिफ़ाक़ आहे। औलियाए कामिलीन सभु कंदा ईंदा हुआ। हाणे वरी ॿियो एतिराज़, नारे रिसालत कंहिं बि सहाबीअ कोन हयो हो। जंग में रुगो चवंदा हुआ अल्लाहु अकबर। सम्झो था अलाए न? इहा ॻाल्हि कई आई न अदा? हाणे ॿुध तोखे अंधा तूं न पढ़ंदे मां छा कयां? अलबिदाया वन्निहाया में अल्लामा इब्न कसीर लिखे थो पियो, हज़रत सिद्दीक़ अकबर जे ख़िलाफ़त जो दौर आहे। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ख़िलाफ़त जे दौर में सहाबा किराम वञनि था पिया। 2500 सहाबी हन, उन्हनि जे मुक़ाबले में 25,000 काफ़िर हन। 2500 खे घेरो कयो वियो आहे। 2500 जमल घेरे में आया, काफ़िरनि चयो आहे त 2500 खे मारे ख़तम कयो, हिकिड़ो बि वापसि न वञे। जमल घेरो करे मुस्लमान खे वकड़ चाढ़ियो अथनि। 2500 सहाबनि खे 25,000 काफ़िर फिरी आया। तमल सिपा सालार खे मुस्लमान चवण लॻा, ओ असांजा सिपा सालार 25,000
असांखे घेरो करे आया आहिनि, छा कयूं, का वाह कान्हे, हाणे त सभु मरी वेंदासीं, को तरीक़ो ॿुधाए तूं असांजो सिपा सालार। अल्लामा इब्न कसीर अल बिदाया व निहाया जे 6 जिल्द में लिखियो आहे, उहो सहाबी सगोरो थो चवे उहो कमु कयो, अहिड़ा सद कयो जेको मुस्तफ़ा करीम जे उम्मत जे असहाबनि जो तरीक़ो आहे। उहो तरीक़ो अपनायो जेको शिआरुल मुस्लिमीन आहे, मुस्लमाननि जी जेका निशानी आहे, उन मुस्लमान वारे तरीक़े सां सद कयो, तव्हांजी मदद थींदी। सभिनि चयो त जंग जी सख़्ती आहे, असां खां वेसर थी वई आहे, तूं असांजो अॻुवान आहे, उहो मुस्लमाननि जो कहिड़ो शिआर आहे, कहिड़ी आदत आहे, छा कंदा आहिनि। अल्लामा इब्न कसीर अल बिदाया व निहाया में लिखे थो पियो, उहो सिपा सालार सहाबी थो चवे, सभु गॾिजी चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह, चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह, या मुहम्मद या रसूल अल्लाह। ॾाढे चओ या मुहम्मद या रसूल अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, 2500 मुस्लमान जंहिंमें अक्सरियत सहाबन किरामन जी आहे, वठी दाहूं कयूं अथनि या मुहम्मद करे सॾ कया अथनि। अल्लाह जो शान थियो आहे, 25,000 काफ़रनि खे शिकस्त अची वई आहे, 25,000 मुस्लमान कामयाब थी विया। चओ सुभान अल्लाह। जाहिल जा पुट, पाण त जाहिल पिणस बि जाहिल, इन जे पीउ खे तव्हां कोन था सुञाणो, इन जे पीउ खे मां सुञाणंदो आहियां। लाड़काणे जो पाण ॿिया पिणस बि लाड़काणे जो आहे। मां मूरी, पुट बसर ख़ान, अॻ में हूंदा हुआ खटरी, हाणे से 2-3 किताब पढ़िया आहिनि ऐं सुधरी पिया आहिनि त ख़ैर जो हाणे वरी सूमरा थी पिया आहिनि। ओ मोरे जा सूमरो मतां भुलिजो त असांजा माइट आहिनि, न न इहे तव्हांजा माइट कोन, हे इन ख़ालूअ जे पीउ जो किताब लिखियल आहे। आइन एतिक़ाद, इन ख़ालू जेको सूमरो थो सॾाए, इन जे पीउ जो किताब लिखियल आहे। पिणस जो नालो आहे अली मोहम्मद हुकाई। अब छाजो हुकाई, हकानी जो हकानी आहे, कोन हुकाई आहे। इन किताब में मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह, इन पिणस लिखियो आहे, ख़ालूअ जे पीउ लिखियो आहे मआज़ अल्लाह त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अण पढ़ियो हो, उनखे न का ईमान जी ख़बर ही, न का क़ुरान जी ख़बर ही। अस्तग़फिरुल्लाह ताला रबी। ऐं नऊज़ बिल्लाह ईअं बि लिखे थो त मुहम्मद जो कमु हो तबलीग करणु, मुहम्मद रुॻी तबलीग कई, बाक़ी मुहम्मद मां को फ़ाइदो कोन्हे, न को दुनिया में न को आख़िरत में, तबलीग करे हलियो वियो बसि मआज़ अल्लाह। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे लाइ लिखियो थो उहो त अण पढ़ियो हो, उनखे न का ईमान जी ख़बर ही, न का क़ुरान जी ख़बर ही। असांखे ख़बर आहे, मुस्तफ़ा खे त ख़बर आहे, पर मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे, नबी जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे। चओ नबी करीम जे ग़ुलामनि खे बि, ज़ोर सां चओ ग़ुलामनि खे बि ख़बर आहे। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारा, सब चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, सिंध जो क़ादरी तरीक़े जो कामिल अकमल वलीउल्लाह आहे। मुंहिंजा मशहूर ॻाल्हि आहे, हे पाण खे वरी छॾाईंदासीं, असां बि साईं रोज़े धणी जा मुरीद आहियूं। इहो ख़ालू चवराईंदो आहे त मां साईं ॿेर शरीफ़ वारे जो मुरीद आहियां। ॿेर वारो चई अमरोटीअ जो मुरीद हो, अमरोटी चई भरचूंडी वारे जो मुरीद हो, भरचूंडी वारो चई सोई शरीफ़ वारे जो मुरीद हो, सोई शरीफ़ वारो चई रोज़े धणी जो मुरीद हो। असां बि रोज़े धणी जा मुरीद आहियूं। अरे रोज़े धणी जो मुरीद आहे त पोइ रोज़े धणी जे तरीक़े ते हलो न। तूं रोज़े धणी जो मुरीद ई कोन, अमरोटी वहाबी हो। चओ अमरोटी, ज़ोर सां चओ अमरोटी, खटो वहाबी हो। हाफ़िज़ गुलाम सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में उन जो मुरीद थियो हो। हाफ़िज़ साहब तरी गुज़ारे वियो त हे देवबंद हलियो वियो ऐं देवबंदनि जो वञी मुरीद थियो, पक्को कट्टो वहाबी थियो, जंहिं तक़वियतुल ईमान जो सिंधीअ में तर्जुमो करे शाया करायो। वहाबियत जो सिंध में बुनियाद रखण वारो इहो शख़्स हो। उन जा जेके बि मुरीद आहिनि सभु वहाबी आहिनि। इहे जेके बि पाण खे सॾनि था असां रोज़े धणी जा मुरीद आहियूं, इहे रोज़े धणी जा मुरीद न आहिनि, छो त रोज़े धणी जे तरीक़े जे ख़िलाफ़ आहिनि। हाणे तूं ॿुध रोज़े धणी रहमतुल्लाह जी करामत, दुरूद पढ़ंदो, अल्लाह वारे जी करामत ॿुधंदो।
तकात न आहियो न सॼी राति ॾिसंदासीं ख़बर पवंदी। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं ख़ैर जो ॼावा ॼमण वारे टाइम ते माउ जो कमु आहे बचे खे बुबो पीआरे। अम्मा साइण पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब जी घरवारी सैयद मोहम्मद राशिद जी अम्मा उहा पंहिंजे बचे खे खीर थी पीआरे। खीर नथा पीअनि, महीनो रमज़ान जो आहे। पीर साईं मोहम्मद बक्का जो मुर्शिद हो नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग मोहम्मद इस्माइल पिराले वारो। घरवारी चयो त मोहम्मद बक्का पुटड़ो जाओ आहे, खीर नथो पीए, तूं पंहिंजे मुर्शिद खां तावीज़ लिखाए आ, दुआ सगो कराए आ, नंढड़े खे ॿधऊं त का दुआ थिएसि, अलाए नज़र आ, अलाए जिन आ, अलाए भूत आ, छो नथो खीर पीए। सही मोहम्मद बक्का पिराले पहुतो आ, मखदूम मोहम्मद इस्माइल कामिल वलीउल्लाह आ। मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह खे चवे थो, ओ मोहम्मद बक्का तुंहिंजे पुट मोहम्मद राशिद खे नज़र कान्हे, तुंहिंजे मोहम्मद राशिद खे जिन कोन्हे, भूत कोन्हे, खीर को नथो पीए। उन जो सबब इहो आ जो रमज़ान जो महीनो आ, माउ जे पेटा कसम खणी आयो आ त ॾींहं जो रोज़ो रखंदुसि, सिज लहंदो रोज़ो छोड़ींदुसि। मोटी वञ मुला बांग ॾींदो, सांझी थींदी, पाण ई मोहम्मद राशिद खीर पीअंदो। थियो बि ईअं जो मुंहिंजे मुर्शिद करीम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सिज लथे जी आज़ान आई आहे, अम्मा खीर पीआरियो आहे, पाण खीर पीअनि था पिया सॼो महीनो ईअं। ऐं पीरान पीर जे लाइ मशहूर आहे, हे उलमा जी जमात वेठी आहे, पुछो था गौसल आज़म जीलानी बि रमज़ान जे महीने में खीर कोन पीअंदा। बगदाद जे शहर में इख़्तिलाफ़ थी पियो आहे त अॼु चंड ईद जो थियो आहे या न थियो आहे। माण्हुनि चयो त छो था विढ़ो, हज़रत मूसा सालिह जंगी दोस्त जे घर माण्हू मोकिलियो, पुछा कयो जो नंढड़े अब्दुल कादर खीर पीतो आहे त ईद जो ॾिहाड़ो आहे, जे खीर न पीतो आहे त रमज़ान जी 3 तारीख़ आहे। सॼे बगदाद जे माण्हुनि पुछा कई आहे, नंढड़े अब्दुल कादर खीर पीतो आहे। अम्मा थी चए त अब्दुल कादर अॼु खीर कोन पीतो आहे। माण्हू था चवनि अब्दुल कादर खीर कोन पीतो आहे त 3 तारीख़ आहे, सुभाणे ईद कंदासीं। ओ मोरे जा मुसलमानो, कलमो त हिकु दफ़ो भरजो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कसम अथव कलमे जो। अरे पीरान पीर खे ख़बर आहे, रोज़ा धणी खे ख़बर आहे त रमज़ान जो महीनो आहे। छा मोहम्मद करीम खे ख़बर कान हुई त क़ुरान छा आहे त ईमान छा आहे? ॾाढे ॻाल्हि ख़बर कान्हे का। ऐं हे पलीत थो लिखे पियो त मोहम्मद करीम खे न का ईमान जी ख़बर ही, न का क़ुरान जी ख़बर ही। दुरूद पर तोखे ख़ुदि मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। थका कदा हो महबूब जो चाचो हज़रत अब्बास जो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी साईं खे चई, या रसूल अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो। साईं चाचा कहिड़ी ॿुधायां ॻाल्हि? चई, अव्हां जॾहिं न हज़रत हलीमा वटि हुयो, मां तव्हां खां, तव्हां शान में वॾा हो, पर ज़ाहिरी तवल्लुद विलादत वारे हिसाब में मां तव्हां खां उमिरि में वॾो आहियां। मां तव्हांखे भाइटियो जी सूरत में उते ॾिसण आयुसि। दाई हलीमा वटि मुंहिंजो भाइटियो पले थो, मां तव्हांजी ज़ियारत लाइ राति टिकियुसि। आधी राति जो मुंहिंजी जो अखि खुली, अञा जो निहारिया त आसमान में चंड हेॾे होॾे भॼे पियो। कमल ओलह पियो वञे, कमल ओभर पियो वञे, कमल ॾखिण पियो वञे, कमल उत्तर पियो वञे। मूंखे ख़्यालु थियो अलाए ज़लज़लो आयो, अलाए छा। पंहिंजे भाइटे खे त वञी झोली में खणा, ड्रोड़ी मां तव्हांजे पींघे जे मथां आयुसि। अची मूं तव्हांखे खणण जी कोशिशि कई, पर जॾहिं तव्हांजे मथां आयुसि त हैरान थी वियुसि। अव्हांजी आङुर मथे हुई, जाॾे पिया इशारो कयो, चंडो ॾह पियो भॼंदो वञे। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहकीक। आला हज़रत ने हदीस जो तर्जुमो कयो आहे, चांद झुक जा ताज धर,
उंगली उठाते महद में चांद झुक जाता उधर, उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का सुबह तैबा में हुई, बटता है बड़ा नूर का सदका लेने नूर का, आया है तारा नूर का सदका लेने नूर का। या रसूल अल्लाह, हज़रत अब्बास को चवे मां हैरान आहियां, जाॾे तव्हांजी आंगुर पई वञे ताॾे तव्हांजो चंड रोड़ंदो पियो थिए। हदीस पाक में ईंदो आहे, शवाहिद नबूवत वारो लिखे थो, नबी करीम खिली ॾिनो, सरकार खिली फरमाइनि था चाचा मूंखे यादि आहे। छा फरमायूं चाचा मूंखे? ॾाढे चओ मूंखे थोरी उन राति तकलीफ़ थी पई, अमर बंधणे में ॿधो हो, पोइ बंधणे जूं ॻंढियूं कुझु छिकलूं हुयूं, मूंखे तकलीफ़ थी, मूं इरादो कयो त कुझु थोरो आवाज़ कढां त अम्मा मूंखे खोले, पर पोइ मुंहिंजो हथ जो ॿाहिरि निकितो। अल्लाह पाक चंड खे हुकुम कयो त मिटीअ जे ॿार जो खिलौनो मिटी हूंदी आहे, पत्थर जो हूंदो आहे, प्लास्टिक जो हूंदो आहे, मुहम्मद बि नूर आहे त मुहम्मद जो रांदी को बि नूर आहे। या रसूल अल्लाह, तूं आंगुर सां इशारो कर, जाॾे इशारो कंदे चंड तो सां गॾु हलंदो। पोइ मां पंहिंजे पाण खे बहलायो पे, खिलायो पे, मां पाण ख़ुशी पे कई, चंड सां रांदि पे कई। चाचा मूंखे यादि आहे। हज़रत अब्बास सोचे कि बिला तोखे यादि त आहे, पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अवां जी उमिरि उन वक़्त में 6 महीननि जी हुई, 6 महीना। 6 महीने जे ॿार खे यादगिरो कयो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था चाचा 6 महीना उमिरि जो नालो आहे, 6 महीना ज़िंदगी आहे, 6 महीना हयातीअ जा ॾींहं। इहे मां दुनिया में 6 महीना गुज़ारिया हा, उहे त मूंखे यादि आहिनि, पर ख़ुदा जे इज़त जो कसम आहे, मां जॾहिं अमर जे पेट में हुसि त अमर जे पेट मुबारक में उन ज़माने में लोह महफूज़ में अल्लाह जा मलाइक तक़दीर जे कलम सां लिखंदा हा, कलम जो चिचराट थींदो हो, मां अमर जे पेट में ॿुधंदो हुउसि, मूंखे अॼु बि यादि आहे। थका त न आहियो न, सम्झो था पाण छा फरमायूं त अमर जे पेट में आहियां। कंहिंजे पेट में आहियां? अम्मा जे पेट में आहियां। अम्मा साइण जे पेट जी हालत, हमल वारी हालत में तक़दीर जा मलाक लोह महफूज़ ते अल्लाह पाक जे तक़दीर जे कलम सां लिखंदा हा, कलम चिचराट कंदो हो। नबी करीम फरमाए था, उहे चिचराट मां अमर जे पेट में ॿुधंदोसि, मूंखे उहे बि यादि आहिनि। तूं त 6 महीने जी ॻाल्हि थो करे, 6 महीना त हयातिया मां अॻे ई अमर जे पेट में ॿुधंदोसि। हाणे ईमान सां फ़ैसिलो ॾे, जेको अम्मा जे पेट में लोह महफूज़ जा चिचराट ॿुधी रहियो आहे, उन मोहम्मद खे क़ुरान ईमान जी ख़बर कान्हे? चओ आहे। उन मोहम्मद खे क़ुरान ईमान जो पतो? चओ आहे। ज़ोर सां चओ आहे। सीरत शामिया वारे लिखियो आहे, सीरत हलबिया वारे लिखियो आहे, अल्लामा ज़रकानी लिखियो आहे, नसीम रियाज़ वारे लिखियो आहे, जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे। केतिरनि जा नाला तोखे खणी ॿुधाया, दुरूद पढ़ तोखे मुस्तफ़ा जे शान जी हदीस पाक ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 7वीं या 8वीं पीढ़ीअ में नबी करीम जो ॾाॾो आहे, जंहिंजो नालो आहे नज़ार। छा आहे नालो अदा? ॾाॾे जो छा आहे नालो? हुजूर जे बाबे जो नालो अब्दुल्ला, ॾाॾे जो नालो अब्दुल मुत्तलिब, पर ॾाॾे जो नालो हाशिम, उन जो नालो ॾाॾे जो नालो अब्दु मनाफ। अहिड़े तरीक़े सां नबी पाक अलैहिस्सलाम जे 7वीं या 8वीं पीढ़ीअ में ॾाॾो आहे, उन जो नालो आहे नज़ार। नून ज़े ज़ंजीर, नज़ार। उन मके पाक में 100 उठ कुठा। घणा उठ कुठई? 100 उठ। मके वारनि खे घुराए मानी खाराई, दावत कई। मके वारनि चयोसि ॾे ख़बर तो 100 उठ कुठा आहिनि, गोश्त ई गोश्त खारायो थी। एतिरो त गोश्त
खारायो थी जो खाई खाई थकजी पिया हूं 100 उठ का मामूली गाल काने केड़ी खुशी में उठ उठा थी। अल्लामा ज़रकानी थो लिखे, अल्लामा अहमद कसलानी थो लिखे, अल्लामा शहाबुद्दीन खफाजी थो लिखे, अल्लामा बैहकी शवाहिदुन नबुवत में थो लिखे, अल्लामा शामी मोजादा सीरत शामिया में मोजा भाव लिखे थो, सीरत हलबिया वारो लिखे थो। सभई लिखन था पिया त नज़ार थो चवे त मां जॾहिं काबतुल्लाह जो तवाफ़ कंदो आहियां मूंसां गॾिजी माण्हू लब्बैक पढ़ंदा आहिनि, मां बि लब्बैक पढ़ंदो आहियां। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत वल मुल्क ला शरीक लक। माण्हू बि लब्बैक पढ़ंदा आहिनि, मां बि लब्बैक पढ़ंदो आहियां, पर हिकिड़े जवान जो मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ ईंदो आहे। मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ ईंदो आहे। मूंखे फिक्र थी पियो, राति जो सुतो पियो आहियां, काबे जो तवाफ़ करे रब जे दरगाह में दुआ कयो, ओ काबतुल्लाह जा रब, हे मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ छाजो आहे। मूंखे राति जो इल्हाम में ॿुधायो वियो, ओ नज़ार तुंहिंजे पुठीअ मां मुहम्मद करीम ॼमंदो, इहो मुहम्मद जो नूर आहे जेको तुंहिंजे पुठीअ में लब्बैक पढ़ी रहियो आहे। मां ऐसा उठ मुहम्मद जे ख़ुशीअ में कोई खाराया मुहम्मद जे मीलाद खां अॻे ई पियो मीलाद थिए। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत नज़ार थो चवे मां उन हबीब जे आमद जे ख़ुशीअ में जेको मुंहिंजे ख़ानदान मां ईंदो, पर मां तव्हांखे ॿुधायां थो हाज़ा नज़रुन से ज़ंजीर सां हे जेके 100 उठ मां पुठा आहिनि हक़ीक़त में 100 बि थोरा आहिनि। अञा जे मुहम्मद करीम जो शान में नज़र जी माना कलील ते कई वई आहे, माना हे 100 उठ बि थोरा आहिनि। अञा मूंखे ख़ुदा ॾे त मुहम्मद जे ख़ुशी में अञा बि उठ कोई सघां थो। ईमान सां ॿुधाए जेको 7वीं पीढ़ीअ में ॾाॾे जे पुठीअ में लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक पढ़े, ईमान सां ॿुधाए उनखे ईमान क़ुरान जो पतो आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि आहे या न आहे? मुस्तफ़ा खे ख़बर आहे, हिन भागो मुल्लो थो चवे त मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे का ख़बर कान्हे। हिन जे जवाब में मां किताब लिखियो आहे, किताब जो नालो आहे सैफ़ यज़दानी फी जौफ़ मुल्ला हफ़कानी। हफ़कानीअ जे पेट में तलवार, अहिड़ी तलवार जेका ख़ुदा जे ग़ज़ब जी अथसि। इंशाअल्लाह ताला मर्दो मञींदो फ़क़ीर जो जवाब ॾेई कोन सघंदो। 2-3 कानून किताब जो खणी आयो आहियां, तव्हां पढ़ंदव तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो, ख़बर तव्हांखे पइजी वञे। हाणे तव्हांखे आॾो ॻाल्हि साबित थी वई त महबूब जो मीलाद बि जाइज़ आहे, त नबी करीम जे असहाबनि सॻोरनि बि मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे दौर में नारा हया हुआ, मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि बि या रसूल अल्लाह जो नारो हयो हो। हाणे जेकॾहिं वहां बि रहियो त छा थी पियो? हिननि जो हाजी इम्ताज़ुल्लाह मुहाजिर मकी ख़ुदि या रसूल थो चवे। कुलियात इमदादिया ॿुधायां तव्हांखे, देवबंदन जो पीर, अड़े या रसूल अल्लाह खे बिदअत चवण वारा पहिरीं त तुंहिंजो पीर बिदअती आहे। चवे थो ज़रा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह ॾाढे न चवंदो त मां थकिजी पवंदुसि, थक त लहे न सही। जरा चेहरे से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह, मुझे दीदार तुम अपना कराओ या रसूल अल्लाह। अजीब ॻाल्हि थो करे, अजीब। ॿुधायां इजाज़त जो तो ॿुधायां, चवे थो जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों। केर थो चवे देवबंदन जो पीर, चओ चओ केर थो चवे देवबंदन जो हाजी इमदादुल्लाह, केर थो चवे हाजी। जहाज उम्मत का हक ने कर
आपके हाथों बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह, बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह। हाजी इमदादुल्लाह सोचो या रसूल अल्लाह उम्मत जो बेड़ो तुंहिंजे हथ में आ, वणई त तार वणई त बोड़, असां चवंदासीं मोहम्मद बेड़ो तारींदो, जो अरबी बेड़ो अॼु तार